आहिनि अचो त हिन शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हिननि जो छा चवणु आहे। अस्सलामुअलैकुम साईं, मसइलो त 15-20 साल खां पोइ हीअ रोड ठहियो ई कोन्हे को। तक़रीबन रेस ज़फ़र अली लाजपत नाज़िम हुयो, उन टाइम में हीअ रोड ठहियो आहे, वरी हिन रोड खे हथ ई न लॻो आहे। हिते मामूल थी वियो आहे फुरुनि जूं वारदातूं, एक्सीडेंट जूं वारदातूं, माण्हू मरनि था। साईं वारा हर साल चवंदा पिया हिन साल ठाहिराईंदा, हिन साल ठाहिराईंदा, पर साईं वारनि खे को अहसास ई कोन्हे भिरावट जो या भिरावट आवाम जो। पक्का चांग रोड तबाह, पडीज़न खां भिरा रोड तबाह, लाखा रोड खां भिरा रोड तबाह, भिरा सिटीअ खां भिरा रोड तबाह। भिराड़ शहर जी मालिकी कान्हे का। बाक़ी साईं जन वरी दावाऊं था कनि त भिराड़ असांजी दिलि आहे, नौशारो आहे, हीअं फलाणा साईं अबरार शाह हिते अचे, कूड़ा वाइदा करियो। हिन महिल ताईं को बि भिराड़ जो तरक़ियाती कमु न थियो आहे। हिन करे हिते कारोबार सफ़ा ख़तमु थी वियो आहे भिरा रोड जो। बैंकूं खजी वियूं आहिनि भिराड़ मां रोड जे करे, त जेको आहे तो इन करे नथा बैंकूं न छॾे विया आहिनि। बैंकूं दफ़ा हिते कारोबार न कंदासीं। को बि ग़रीब आवाम खे सहूलियत न, भिराड़ आवाम में का सहूलियत कान्हे का। या अचो त हिकु ॿिए शहर खां पुछूं था उन्हनि जो वधीक छा चवणु आहे रोड जे